नूरी कर ख़बर मुझे हीरा जी गुजारो थी चुए ए सेठ ए हीरो जे हिए में रुगो तुंजी ज़ात ऐं होर खोर लगी पई आ। सदको वञा ए सेठ खुदा खुदा करे मुता वरी कुजाड़े ला सदको तो ते हीरता तू यो सोच नूरी तो आऊं हुन जे ला केॾो पियो सिकां। हाय ए सेठ ए डोर सो ने बेचारे भी तो वारी सागी हालत इनके चइबो आहे पर पुठ जो प्यार कीअं पई मोहला सोचे ई मौत हो जो बिल्लो भी करणो आहे इहो कयां जो सॼी उमिरि ज़ात पियो करे। डोरी तू पक्क सी मोहला पे सोचिए। ए हाँ सेठ हाँ ए मिके लगे तो तू को तिब जो इल्म जानी तो ए छड़े ने इल्म जी जिंद तू रुगो मोखे यो सुना तो मोहला छापई सोचिए। ए सेठ ए इहो पे सोच ए मो मिसरी मुझे कंध में ना हुजे आ न ए पाण पिंड में ए विया कयूं आ ना नूरी ना मुखे छतरी न खपे मोखे 14 साले वारी डिग्री घुर्जे। मोइजा कम त ॾिसो आऊं हने छतरी पोड़ी आहियां ई बालक बार आ गुजारो थी चुई। ए सोचा पई सेठ के अॼु हीर ला खर्ची बर्ची ॾींदे अलाए की न ॾींदे। ए डोरी हीर जी मथा त आओ सदके थिया कुर्बान थिया खर्ची केड़ी है पैसो है पैसो हथ जी मेर है। ए मुआ ही वरी कुजाड़ो ए 10 रुपया ए तू 10 का मथे न चढ़ ए वठ ए चंगो मुआ आऊं हाणे हल्ला थी ए चंगो भला ये 10 भी दे तू 10 का मथे न चढ़ंदे सेठ। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।